जो मैं प्यारा हो तो लवे सकया थमकारा रे हलिया ये हलिया ओ लहिया हेठ लहिया तेरी देश हलियो मैं प्यारा ये के सदक करे वेठो यार साबू तू भी कमाल केंदो आ यार तो खबर पई ने दी मुल्क जान है वो कलाम अचे जाए वेठो इते यार वरी छा थियो मुल्क जहान में चारी चा थियो यार ए फिरदौस या कमर ठई ए माथी फिरदौस वारी ये सजी उम्र शैतानगिरी कया मान के वेराए तबाह के हुन जो पुटो ते कारो कराई हुन जो हुते जेको आसो केस थियो जेल में हले वे छोड़ो अरे केड़ी फिरदौस जी गाल तो करे यार कमाल केंदो आ तू भी तू भाई केड़ी फिरदौस जी करे बाबा ए फिरदौस आशिकावा ना यार जेका इतलात वाली यार वजीरा वफाकी हां ये पीपल्स पार्टी जी जेकी वजीरा वे पादर त दे मोगे वे थपा रखा कड़ो कंजो बाबा छड़े हुई पीपल्स पार्टी के पीटीआई में आने यार हाँ यो जेको पाजे बाबरवान वार भेण ने अरे बाबरवान जी भेण ना है यार वो अलग आऊ अलग आन भाई पीटीआई में माना ये समझान भा भेण कमाल के दो तू भी यार खबर दी छा क्यों दे छा के ये वो कश्मीर जो को ॾियारो मल्हायो से हां उन ॾींहं ते कश्मीर जो झंडो आ वजीर आज़म खे दी ॾे इमरान खान खे उन वतसी ने बाबा चरी थी आया मां वजीर आज़म पाकिस्तान जो तू वरी मूंखे झंडो दी ॾे यार हाणे मूंखे सम्झ में नथो अचे त इमरान खान या उनखे ख़बर नथी पए या उनजे माण्हुनि खे ख़बर नथी पए अहिड़ियूं मायूं जेके कमेटियूं रखण वारियूं मायूं वीसियूं रखण वारियूं मायूं उन्हनि खे तूं वज़ीर कंदे त पोइ अहिड़ा कम हूंदा बाबा उन बि स्टे था चएसि न उधर उधर हो जाओ वरी बरसात बीहे तकीर थो करे वज़ीर आज़म हाइट ॾी पिया उन खां पराए मुल्क जो झंडो खणी उनखे ॾे थी वज़ीर आज़म जेको अञा माना ठहे ई न थो अञा आज़ाद थियो हाणे असां ॿाहिरि जा माण्हू त बि असांखे ख़बर आहे त असांखे MNMP खे बि न ॾींदासीं झंडो तूं हिकिड़े मुल्क जे वज़ीर आज़म खे परायो झंडो खणी थी ॾे चाचे जो मुल्क हुजेसि ॼण ख़बर ई नथी पए का ॻाल्हि ई न आहे ॿी ख़बर पई इंडिया जी बाबा खलाई जहाज जेको आहे तबाह थी वई 975 करोड़ डॉलर डुब थी वई हवा में हाय हाय इहो थियो साईं ग़रीबनि जो कश्मीरनि जो बदवा ॾिस हाणे कश्मीर वीचारा हुते बुख ते मरनि था पिया को महीने को मथे ॾींहुं थी विया 40 ॾींहं थी विया आहिनि यार हाणे पोइ इहे पंहिंजो ज़ाहिर आहे इहे बर्बाद थींदनि न पैसा बाबा हाणे मोदीअ जो मुंहुं लही वई सफ़ा रुपए जहिड़ो मुंहुं थी वियो हीअं वठिजी वियो सफ़ा उहे बि पाण बि बसर ठहियल आहे सौ सीधो वठिजी वियो वरी जेको ॿियो इंजीनियर न हुजे मोकिलियो मथे जहाज वठिजी वरी उहो वियो अमरी हाणे मोदी माना उहे मूंखे ठोचा लॻाईंदो पर हुन चयो का ॻाल्हि ई न आहे ख़ैर असांजो पैसो कहिड़ो हूअं अवाम जो पैसो मिड़े इहो हला विड़ेंदो पंहिंजो ग़रीब जो जेको बदवा आहे न अर्श ताईं वेंदा आहिनि चवंदा आहिनि त मिसकीन विड़ी जेको न सघे न उनजो अलाह आहे अर्श ताईं वेंदो तव्हां यार वरी हे ॾिसो पाण यारनि जा कम कहिड़े जा कराची कमेटी ठाही अथऊं हिकिड़ी माना वज़ीर आला आहे ख़बर ई न आहे साईं मुराद अली जाहिर खां कमेटी बि ठही आहे कंहिं ठाही आहे इहा बाबा वफ़ाकारनि ठाही आहे MQM वारा PTI वारा गॾु वेही करे जो कराची कमेटी ठाही आहे असां पंहिंजी अच्छा छा आहे हुन में हाणे माना हुन में वरी जेको न फरोग़ नसीम जेको वफ़ाक़ी वज़ीर आहे कानून जो हा हा इहो मुशरफ जे दौर में हूंदो यार कमाल केंदो आहे तोखे ख़बर ई न आहे यार हा जेको अमजदी साणी जे मूं वटि इहो जेको क्लीन थियो यार MQM जो आहे उन वरी माना चयो आहे त कराची को जो है वो हम वफाक के हवाले करेंगे आर्टिकल 149 इस्तेमाल करेंगे हाँ साईं काम मरी विया जो लोला हज ते वेंदा कराची तुम्हारे चाचे किए जो वफा के हवाले करेंगे माना हरू पर नफ़रत यार कमाल हिकिड़ी मां ॻाल्हि ॿुधायां त हाणे हिते जेके वेठा आहिनि थिया इहे वॾा जेके जज वेठा आहिनि इहे वॾा चीफ वेठा आहिनि उहे नथा आहिनि के जेको आहे कुझु मोह वारी ॾियनि सो मोटो वठणु खपे न अॻे ॾिसे थो कश्मीर में हालत लॻी पई आहे पाकिस्तान सॼो परेशान लॻो पिया हे वरी माना ॾिस न सिंध खे टोड़ण जी यार साज़िश आहे यादि यार साज़िश आहे त हाणे हिकिड़ो हे ॾिस या इहो कराची पंहिंजो छा नसीम नालो अथसि न फरोग़ नसीम या इहो कारो कोट विझी हिते घुमंदो कराची में या हे मुछनि सां घुमंदो हिते हा पोइ ॾिसजांइ या असांखे हूंदी मुछ या हुनखे हूंदो कारो कोट जो इहो कमेटी ठाहे कराची जो जेको आहे ख़िलाफ़ वक़ाफ़ जे हवाले कंदो ॾिसो वरी उर्दू चैनल वारा ख़बर थी वञे छा लिखियो हुयो हिकिड़े उर्दू चैनल लिखियो गवर्नर कराची यार हाणे ठहे थो यार एॾो चैनल उर्दू यार भाई हिकिड़ी मां तो ॻाल्हि ॿुधायां ये जो लुकमान वाले हैं ये जो तुम्हारे क्या नाम है बशर लुकमान लाहौर इहो वॾी मुछुनि वारो यार इहो ये एजेंट है सब एजेंट है ये इंडिया के एजेंट है ये नसीम फारूक जो क्या नाम है फरोग़ नसीम यार इंडिया का नाम भी नहीं आता यार ये इंडिया के एजेंट है हम आर्मी चीफ को भी कहते हैं जो चीफ जस्टिस को भी कहते हैं बाबा है ना अपनों को संभालो जो जबान सही इस्तेमाल करें बाकी कराची को धार करेंगे जब ऐसा मरी जाओ
चाचा कराची ठाई बस- हमारे अब्बे डाले मोरलो मीरबार हमारा उधर उसका कब्रिस्तान है यार- कोलाची माई हमारी नानी है उसका कब्रिस्तान है उधर। जज्बाती नहीं हो नहीं, यार, जज्बाती नहीं क्यों हो रहे हो यार? जज्बाती क्यों नहीं पर ये थी तू कुत्ता कुत्ते का भाई अरे बाबा असांखे बाबा अमली जदोजहद करणी आहे यार कमाल केंदो आहे छाजे अमली खे करणो आहे अमली छाजो करणो आहे बाबा कराची जो असांजो सिंध जो सूबो आहे उहा पंहिंजी कराची जो वफ़ाक़ आहे बाक़ी हाणे जेको पंहिंजो सूबे जो पंहिंजो गादी चवंदा ॻाल्हाए छा तो सम्झ में अचे ई मां नथो। वेड़ो थी वियो मां जेको जेको बि आहे न त उहो परेशान थी वेंदी हारी पर छा केंदे यार तूं छा केंदे केंदे, छा छा जेको केंदे? केंदो आहे उहो केंदो आहे हाँ केंदा हूँ असां हिते चेंदा हूँ असां हिते कराची का जो नाम लेगा वो हम सभी बदला मालिक है या इधर गरीब ये टेप लगा के बैठेगा या तुम उधर अपना कोट लगा के बैठेगा हाँ कराची जो नाले ते वठी वरी छा थो करे? अरे मां छा कयो यार कमाल केंदो आहे कराची जाए ते पैगाम खणी आया तू कराची वफा के हवाले होगा परे बाजू लूसी